अस्सलाम वालेकुम। हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में असां वरी अॼु कार्ड ठाहियूं था। ही कार्ड आहे मूं वटि प्लेन कार्ड खे मूं ही प्रिंटेड पेपर जी हिकिड़ी शीट हिन जे मथां लॻाई आहे। जीअं मूं तव्हांखे पहिरियों बि सम्झायो त अगरि तव्हां वटि प्रिंटेड पेपर न आहे त तव्हां जेके डेकोरेशन जे लाइ पेपर ईंदा आहिनि, जेके गिफ्ट रैप करण जे लाइ हूंदा आहिनि, ठीक है, तो तव्हां उहे पेपर भी इस्तेमाल कर सको था। हैंडमेड कार्ड सीरीज़ के सिलसिले में आज हम कार्ड बना रहे हैं। ये एक प्लेन सादा कार्ड है, उसके ऊपर मैंने एक प्रिंटेड पेपर लगा दिया है। तो गिफ्ट पेपर या जो रैपिंग पेपर होता है वो भी आप यूज़ कर सकते हैं, ठीक है। तो सभी का पहिरियों तो हिन जे मथां लाइट कलर जो प्रिंट आ, तंहिंजे करे मां हिन जे मथां जेका भी डेकोरेशन कंदमि उहा डार्क कलर जी कंदमि। ही हिकिड़े गुल जो स्टेंसिल मूं कटियो आहे, फूल का एक स्टेंसिल मैंने काटा, उसको मैंने प्रिंटेड पेपर में से ये 3 फूल मैंने बना लिए हैं, 2 और ये 3 कलर मैंने इस हिसाब से लिए जो उस मेरे लाइट प्रिंट पे अच्छे लगे, ठीक है। ही 3 गुल मूं कटिया आहिनि। पहिरियों मूं पाठे मां गुल जो स्टेंसिल ठाहियो, ठीक है, रखी ऐं मूं हिननि ते ट्रेस कयो आहे ऐं पोइ कटिंग कई आहे। उन खां अलावा हिननि गुलनि जे विच में हणण लाइ मूं वटि 3 पेपर बटन्स हैं। 3 मेरे पास ये पेपर बटन्स हैं जो कि मैंने अपने इस क्राफ्ट पंच से निकाले हैं, ठीक है। ये पंच है मूं वटि जैसा बटन जो पंच निकरे तो ये मूं कढिया आहिनि। ये बटन जेके आहिनि पहिरियों सभिनी खां पहिरियों हिननि गुलनि जे मथां मां हिन ग्लू सां हणंदमि। क्राफ्ट ग्लू ये हमेशा मैं यूज़ कंदी आहियां। ये बटन हम कंट्रास्ट करके जो जिसके ऊपर अच्छा लग रहा है हम इसको चिपकाते हैं पहले, उसके बाद हम इनको अपने कार्ड पे डेकोरेट करेंगे, ठीक है। ये बटन पेपर जा बटन जेके मूं पंचिंग मशीन से कढिया आहिनि, बटन पंच। हाणे मां ये हिननि खे गुलनि जे विच में हणां थी। ये ॾिसो सुठा था लॻनि, अच्छे लग रहे, ठीक है। तो ही हाणे हिननि खे लॻी वियो। हाणे असां हिननि खे कंदासीं बटणनि ते अरेंज। ऐं ही स्टेंसिल मां संभाले रखंदमि, इसको मैं संभाल के रखूँगी। मेरा ये छोटे कटिंग का डब्बा है कि फिर कभी मुझे इसकी ज़रूरत पड़े, ये फूल का शेप मुझे बनाना हो तो मेरे पास ये स्टेंसिल पहले से मौजूद होगा। अच्छा, इसके ऊपर हम इसकी फूलों की डंडियाँ बनाएंगे ग्रीन कलर में। तो मेरे पास ये डोरी है, सुतली है ग्रीन कलर की, ठीक है। ये साए रंग जी ग्रीन कलर जी मूं वटि सुतली आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं न हुजे तव्हां का बि डोरी खणो, कागज़ खणो, का बि अहिड़ी साए रंग में तव्हां डोरी खणी हिन जी डांडियूं ठाहे सघो था। त 3 हिन जूं डांडियूं ठाहिणियूं आहिनि। पहिरियों असां हिननि गुलनि खे हिन ते असेंबल कंदासीं। फूल ये पहले मैं कार्ड पे चिपकाऊंगी, फिर उस हिसाब से मैं इनकी डोरियाँ काटूंगी जितने साइज़ की हमें ज़रूरत होगी। अच्छा, ये पेपर मैं हमेशा तव्हांखे ॾेखारियो आहे, ये हमेशा मैं आपको दिखाती हूँ। ये परफ्यूम की पैकिंग में से निकला हुआ एक पेपर है। इसी तरह का बर्तनों की पैकिंग में आता है, क्रॉकरी में ब्राउन कलर का। इसको मैं यूज़ करती हूँ चीज़ों को उभारने के लिए। शयूं जेके मां हणां थी उन्हनि खे उभारण जे लाइ मां इहो इस्तेमालु कंदी आहियां पेपर। त हीउ ॾिसो, हीउ मूं कटियो आहे। हिननि खे मां हिननि गुलनि जी बैक साइड ते हणंदसि, उन खां पोइ असां हिननि खे कार्ड ते चिमड़ाईंदासीं। फूलों के पीछे ये लगाऊंगी ताकि थोड़े से उभरे हुए नज़र आए, फिर मैं इसको कार्ड पे चिपकाऊंगी। हाँ, गुलन जी पोयां मूं हिनखे ईअं हयो आहे जो ही सामूं नज़र न अचे। इस तरह से मैंने इनको लगाया है पीछे कि सामने से नज़र नहीं है। एक चीज़ आप नोट कर रहे होंगे कि फूल सामने से तो और कलर के हैं, पीछे से किसी और कलर के। इसकी वजह यह है कि फूल जो हैं वो एक बारीक पेपर के बने हुए हैं, इसलिए उनको एक थोड़ा सा मोटा करने के लिए मैंने ये ब्लैक कलर की, ब्लू कलर की शीट पे लगाया है। और इसका एक फ़ायदा ये भी है कि जब मैंने कटिंग की है तो एक बारीक सा डार्क कलर का किनारा नज़र आ रहा है, तो वो और अच्छा लुक देगा। अभी इनको मैं चिपका दूंगी, ठीक है। ये मूं प्रिंटेड पेपर जा रंगीन गुल मूं हिकिड़े डार्क ब्लू कलर जे पाठी ते चिमड़ाया आहिनि ऐं पोइ कटिंग कई आहे, त उनजो थोरो हल्को मामूली डार्क कलर जो किनारो भी नज़र थो अचे। हाणे हिननि खे पोयां ग्लू हणी मां कार्ड ते लॻाईंदसि। गुल हिन ते लॻी विया आहिनि ऐं तव्हां ॾिसंदव त हीअ थोरा उभरियल था लॻनि, थोड़े से उठे हुए उभरे हुए लग रहे हैं, ठीक है। हाणे हिननि जे साइज़ जे हिसाब सां 3 डांडियूं मां हिन जे मथां लगायां थी। 3 इसकी डंडियाँ बनाएंगे। अब उस हिसाब से काटेंगे जितना ये इनकी लंबाई है। हाणे ॾिसो त मूं 3 गुल हया आहिनि ऐं उन सुतली मां 3 डांडियूं ठाहे इन्हनि खे विच ते थोड़ो जमा करे ग्लू हयो आहे ऐं पोइ हेठि अलॻि अलॻि हिननि खे थोड़ो खोले करे ग्लू हयो आहे, ठीक है। इसके लंबाई के हिसाब से मैंने ये डंडियाँ काटी सुतली में से
और फिर इनको थोड़ा सा जमा करके बीच में ग्लू लगा दिया है और थोड़ा नीचे से अलग अलग करके चिपका दिया है। हाणे असां हिन में हिकिड़ो बो ठाहे हणंदासीं। अब इस पर हम एक बो लगाएंगे जिससे ये लगेगा कि तीनों आपस में बंधे हुए। मेरे पास ये पेपर टॉइन है, ये कागज़ जी डोरी आहे, पेपर जी डोरी, ठीकु आहे। इन सां मां बो ठाहींदमि नंढिड़ो ऐं हिन जे मथां इहो चिंबड़ाईंदसि। हीउ नंढिड़ो बो ठाहियो आहे मूं, ठीकु आहे। ऐं हिन खे असां हिन जी जेका नॉट आहे इन ते बि ग्लू हणंदासीं ऐं हिन जे सिरनि ते बि ग्लू हणंदासीं त जीअं ही खुली न वञे। ये पेपर की डोरी से मैंने बो बनाया है, इसकी नॉट पे भी ग्लू लगाएंगे, इसके सिरों पे भी ग्लू लगाएंगे ताकि ये खुले नहीं। ॾिसो हिन जी नॉट ते भी ग्लू लगाई, सिरनि ते भी, ऐं पोइ इहे जेके आहिनि हिन सां चिंबड़ाए छॾिया आहिनि। अब हम इस पर कोई मैसेज लिखेंगे। क्या लिखना चाहते हैं, कोई विशेष लिखना चाहते हैं किसी भी तरह की, तो सबसे पहले हम इस पेपर के पीस पे लिखेंगे पेंसिल से, उसके बाद ब्लैक पेन से उसको डार्क कर देंगे। हिन ते हैप्पी बर्थडे लिखियो आहे ऐं पेंसिल वारा निशान अञा नज़र पिया अचनि, इनखे इरेज़र सां मिटाए छॾिबो ऐं इनखे हाणे मां कंहिं डार्क कलर जी शीट ते हणंदसि। तो डार्क पीस, ही ब्लू कलर जो डार्क कलर जो पीस आहे, इन ते मां इनखे हणां थी। ये इसलिए हम इस पे लगाएंगे सख्त शीट पे क्योंकि ये नरम कागज़ है, और फिर ये शीट पे लगाने का मकसद ये भी होता है कि इसके चारों तरफ एक अच्छा सा बॉर्डर आ जाएगा। अच्छा, ही मूं डिघो करे इन लाइ लिखियो आहे जो हिन कार्ड ते साइड में जाए। ये देख लें कि इसमें ऊपर नीचे कहीं जगह नहीं है ये लगाने के लिए, इसमें लंबाई में जगह है, तो इसलिए ये मैंने इसको लंबाई में इस तरह से लिखा है। तो अभी इसके नीचे फिर हम ये पेपर लगाएंगे और बाद में इसको इसके साथ चिपका लेंगे। ये पीसिस हैं आहिनि मूं ऐं हिन जे मथां ॾिसो ग्लू भी लगाए छॾी आहे। हाणे असां हिनखे हिन ते फिक्स कंदासीं प्रॉपर जाइ ते। ठीक है, ये लगी हुई। अब ये लग चुका है इस पे, और ये जो खाली इसकी स्पेस है इसमें हम कुछ कलर्ड, कुछ डेकोरेशन करेंगे, कुछ इसको सजाएंगे। ब ही हाफ पर्ल्स सिल्वर कलर जा मथे हया आहिनि ऐं हिन में ही रंगीन नग हया आहिनि जेका हिन जी खाली स्पेस हुई। त हाणे ही मुंहिंजो कार्ड कंप्लीट आहे। हैप्पी बर्थडे। ऐं तव्हां हिन जे अंदरि इलाही सारी गुंजाइश आहे, जेको कुझु लिखणु चाहींदो त आराम सां विशिस ॿियो वधीक लिखणु चाहे त लिखी सघे थो। ऐं ही कार्ड कंप्लीट थी वियो आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो। ऐं जेकॾहिं हीअ अॼु जी वीडियो तव्हांखे वणी हुजे त लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो। अगरि कुझु चवणो आहे, कुझु न वणियो हुजे तॾहिं बि तव्हां चई सघो था। हमेशह चवंदी आहियां कमु प्यार सां कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए वीडियो सां, कंहिं सुठी कम जी ॻाल्हि सां ॿीहर मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलाह वाही।